अस्सलाम वालेकुम या अली मदद माया मर फकीर असी कराची का لاڙڪاڻو वञूं पिया हिन वक़्तु लकी शाह सदर क्रॉस करे भॻो ठोड़ो जबल वटि पहुता आहियूं। हीअ मथां रेल जो बंदि आहे ऐं हिन तरफ़ ते सिंधू दरिया बादशाह हुआ, पाणी तमामु थोरो अथसि। अॻियां गार ईंदे ई पंहिंजो मस्जिद वटि बिहार जो त ब्रेक हुअण जो भले हा मोट ते सो ही VIP जबल आहे, मथां मथां रेल जो बंदि आहे ऐं हीअ अॻियां कार ईंदी कलंदरी कार आहे जंहिंखे एयर कंडीशन होटल या कार बि चयो वेंदो आहे। पोइ ही साम्हूं हीअ रोड आहे, इंगड़ विंगड़ रोड आहे, जबल जे करे रस्तो ठही रहियो आहे। पहिरियां सिंगलो हींअर डबल आहे। अॻियां रेलवे स्टेशन आहे जंहिंजो नालो भॻो ठोड़ो आहे, उहो बि तव्हांखे रस्ते जो दीदार करायां थो। अॻियां तव्हांखे रस्तो नज़र ईंदो। VIP नज़ारा माशा अल्लाह ताला ख़ैर कंदो, सफ़र पर ख़ैर रहे, दुआ कजो। हीउ रस्तो मथे वेंदो सिधो रेलवे स्टेशन ते। रेलवे स्टेशन आहे मथे मूंखे हेॾो ही सिंधु दरिया आहे हिन पासे ॾांहुं। अॻियां मुर्शिद कलंदर लाल शहबाज़ सेवण जो रोज़ मुबारक ऐं शहर आहे। स्टेशन आहे मथे, पोइ ही कमरा ठहियल आहिनि। सो मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद मर फक़ीर भॻो ठोड़ो जबल सेवण शरीफ सिंध। ख़ुदा हाफ़िज़, दिल दुआ में यादि कजो। आई लव यू। हिकु जुमियो सुवालु आहे।